जे चवंदा आहिनि त जंहिं उज़वे खे नासूर थींदो आहे उन खे कटे छॾिबो आहे। मां बि इन्हनि सभिनी ॿारनि खे डायलॉग हाँ नहीं डायलॉग ॿियो आहे ओके बाबा डायलॉग हाँ बाबा मां तुंहिंजो अहिड़ो त बंदोबस्तु कयां तुंहिंजो नाक बि मरे ऐं लठ बि न भॼे ऐं दुश्मन बि चट थिए। मां हुनजो अहिड़ो त बंदोबस्तु कंदुसि जो जीअं ना मां हुनजो अहिड़ो त बंदोबस्तु कंदुसि जीअं नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। जे चवंदा आहिनि त जंहिं उज़वे खे नासूर थींदो आहे उन खे कटे छॾिबो आहे। मां बि इन्हनि सभिनी ॿारनि खे ईअं कटे छॾींदुसि। ठीकु हाणे बाबा हिते फ़ोन नंबर मिलाईंदे फ़ोन नंबर मिलाए वो तो एंड बिट हलो तो मां घबरायो न माने भलो क्या तो ठीक है तो कॉल ते खड़ दो। हेलो कादू केड़ा हाल थी? हेलो कादू केड़ा हाल अथई? रज़ा तव्हां जो साथ ऐं दुआ है कंहिं में दम आहे को कादू जो वार अॻु करे पर कादू तूं जे हूंदे मुंहिंजो इहो बि थी वियो न वठोसि पर कादू तूं जे हूंदे मुंहिंजो भार जे मथां हला कई अथई हिन वात ॻाढ़े छोरे हिन जो बिलो कर। कादू तूं जे हूंदे इन्हें वात ॻाढ़े छोरे मुंहिंजे भाइरनि मथां हला कई आहे। हाँ बस ये म्यूट करे बस कोई बंद थी दो इहो अलाए छा पियो हला कई आहे हिन जो बिलो कर। ॾींहं ॿिनि में तोखे हुनजो बिलो करणो आहे। हाणे इन्हनि जूं रंभूं राज ॿुधंदो राज। ओके बाबा वाह सही जितरो जल्दी थी सके पता है जो बिलो है न त ये निभागा समझला नासूर थी वेंदा नासूर बणिजी वेंदा। हा जितरो जल्दी थी सके जो बिलो कयो।